दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु मां पंहिंजे किताबनि जे बारे में कुझु तारीफ़ कराइणु चाहियां थो। असल में किताबनि जे बारे में लेखक पाण कुझु ॻाल्हाए इहो को मुनासिबु नथो लॻे ऐं मां किताबनि जे मतन जे बारे में यानी उन जे मवाद जे बारे में कोन ॻाल्हाईंदुसि, मगर उन्हनि जी छपाई जे बारे में ऐं जॾहिं खां वठी मां लिखणु शुरू कयो आहे ऐं कॾहिं कॾहिं मुंहिंजा कहिड़ा कहिड़ा किताब छपिया आहिनि, कहिड़नि इदारनि छपिया आहिनि ऐं कहिड़ा किताब मुंहिंजा अञा हिन वक़्तु अञा पब्लिकेशन जे प्रोसेस में आहिनि, उन जे बारे में मां ॿुधाईंदुसि। किताबनि जे मवाद जे बारे में त पढ़ंदड़ ई ॿुधाए सघनि था ऐं ॿिया नुकात जिन खे बिल्कुलु आज़ादी आहे त हू जॾहिं बि जेको बि मुंहिंजे लिखण जे बारे में ॻाल्हाइनि या लिखनि त मूंखे उन ते को बि एतिराज़ु कोन्हे। मुंहिंजो पहिरियों किताब 1993-94 में छपियो हो, जेको मुंहिंजी कहाणियुनि जो किताबु हो। ऐं जॾहिं त मूं कहाणियूं 1989 खां वठी लिखणु शुरू कयूं हुयूं ऐं मुंहिंजो पहिरियों किताबु रूह रिहाण हिकु इदारो हो जेको असांजो दोस्त अनवर अबड़ो हलाईंदो हो। उन मुंहिंजो उहो किताबु छपियो हो जेको मुंहिंजी किताबु हिकु कायर जो मौत जो पहिरियों छापो हो। ऐं उन खां पोइ वरी ॿियो छापो मूं इंडस पब्लिशर्स जे पारां छपियो हो उनजो हिकु कायर जे मौत जो। ऐं टियों छापो हिन वक़्तु हींअर ई सफलता पब्लिशर्स जे मालिक होश भट्टीअ ही हिकु कायर जो मौत हिन जो टियों छापो छपियो आहे। इन जी पहिरीं इन में घटि में घटि 10 कहाणियूं आहिनि, जंहिंमें हिकु कायर जो मौत मेन कहाणी आहे ऐं सीगल जो मौत, खिल जो मौत ऐं हिकु नावलेट पिणु आहे जंहिंजो नालो आहे बदिलजंदड़ मौसम, जेका हिकिड़ी रुमानवी कहाणी आहे। ऐं उनखां सवाइ कोयल ऐं मां ऐं बदिलजंदड़ मौसम नावलेट ऐं ॿियूं 8 ॿियूं कहाणियूं बि हुन में मौजूदु आहिनि। हिन जो पहिरियों महाग रऊफ़ निज़ामाणी लिखियो हो ऐं मुंहिंजे ख़्याल में त उहो ई हिन जो हिकिड़ो पढ़णु जहिड़ो महाग आहे। उनखां पोइ मां नॉर्वे में रहियुसि 94-95 जो साल नॉर्वे में रहियुसि त पोइ उते मूं रहंदे हिकिड़ो किताबु लिखियो जंहिंखे सफ़रनामो चई सघिजे थो, पर बदर अबड़े उन जो महाग लिखियो त उन महाग में लिखियो त इहो सफ़रनामो घटि पर नावल वधीक थो लॻे, छो जो उहो 3 हिसनि में विरहायल आहे, यानी 3 पार्ट्स में आहे ऐं उन 3 हिसनि जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। जीअं पहिरें हिसे जो नालो आहे कारिन अखियुनि में भूरा माण्हू ऐं ॿिए हिसे जो नालो आहे बर्फ़ सां सिलहाड़ियल शख़्स ऐं टे हिसे जो नालो आहे अलविदा नॉर्वे अलविदा। उहो किताबु सिंधीअ में ऐं अंग्रेजीअ में ॿिन्ही ॿोलियुनि में मूं लिखियो हो। ऐं सिंधीअ जो किताबु मूं इंडस पब्लिशर्स जे पारां पहिरियों छापो कराचीअ में छपियो हो ऐं उनखां पोइ उनजो ॿियो छापो हिन वक़्तु सफलता पब्लिशर्स जे मालिक होश भट्टीअ ही छपियो आहे, ही औरत बिना सियारो, जेको हिन वक़्तु मार्केट में अवेलेबल आहे। ऐं हिन किताब जो पहिरें एडिशन जो महाग जेको आहे उहो साईं बदर अबड़े लिखियो हो ऐं ॿिए एडिशन जो महाग मोहतरमा ज़ाहिदा अबड़ो लिखियो आहे। ऐं मां सम्झां थो त जेको ज़ाहिदा अबड़ो हिन जो महाग लिखियो आहे उन में हुन तमामु ई माना खुली दिलि सां ऐं तमामु सुठी ॿोलीअ में मुंहिंजे लिखणीअ ते ऐं मुंहिंजे रवैयनि ते तनक़ीद कई आहे, जंहिंमें आउं सम्झां थो त मूंखे ॾाढो सुठो लॻो आहे जेका हुन तनक़ीद हिन में कई आहे। इहो साॻियो किताबु अंग्रेज़ीअ में बि मां उते वेठे ई लिखंदो रहियो हुउसि ऐं उनजो पहिरियों छापो मूं इंडस पब्लिशर्स जे पारां छपियो हो। उन जे किताब जो जेको उनवान आहे उहो आहे लैंड ऑफ मिडनाइट सन। साॻियो किताबु आहे पर मां अंग्रेज़ी में मां ई उहो ट्रांसलेट कयो हो, या ट्रांसलेट चइजे या जेके मूंखे फीलिंग्स ईंदियूं हुयूं मां उहो साॻियो किताबु लिखंदो वेंदो हुउसि। त हीउ उनजो उहो छापो आहे जेको मूं छपियो हो इंडस पब्लिशर्स पारां कराचीअ में अंग्रेज़ीअ में। ऐं उनखां पोइ वरी हाणे वेझड़ाई में अमेज़न ते उहो किताबु पिणु छपियो वियो आहे, जंहिंजो तव्हां स्क्रीन ते उन जा लिंक्स ॾिसी सघो था। अमेज़न तां उहो कोई बि माण्हू ख़रीद करे सघे थो। उन जे अंग्रेज़ी जा ई किताब छपे सघजनि था
सिंधीअ जा ऐं उर्दूअ जा पब्लिशर्स त उन ते रखी सघनि था, मगर उन जो उहे जेके आहिनि से डायरेक्ट सिंधीअ में ईअं छपे नथा सघजनि। बहरहाल अरबी ऐं चाइनीज़ कुझु दुनिया जूं 10 खनि ॿोलियूं आहिनि जिन ते उहे छपे सघजनि था। त इहे मुंहिंजा 3 किताब हुआ। उनखां सवाइ मां छाकाणि जो 1989 खां वठी सिंधी अख़बारुनि में रेगुलर कालम लिखंदो हुउसि। कुझु कालम मूं जागो में लिखिया ऐं कुझु हिलाल पाकिस्तान में लिखिया ऐं वधीक खां वधि कालम मूं अवामी आवाज़ में लिखिया, जंहिंजो जेको आहे एडिटोरियल पेज जो इंचार्ज मुसलसल ज़रार पीरज़ादो हो, जेको हींअर माशाल्लाह उन ई अख़बार जो एडिटर पिणु आहे ऐं मुसलसल अणथिक अवामी आवाज़ में आउं सम्झां थो 30-40 सालनि खां उहो महिनत करे रहियो आहे ऐं उहे ई उनखे ई आउं उहे कालम ॾींदो हुउसि ऐं उहे हुन छपिया। ऐं सिंधियत बि संगत कराची सां तालुक़ जे दौरान सिंधियत बि संगत सां में मुख़्तलिफ़ वर्कशॉप्स थींदा हुआ मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, जेको आउं पाण वर्किंग कमेटीअ जो मेंबर हुयुसि। त उन्हनि वर्कशॉप्स जे दौरान बि आउं कॾहिं कॾहिं मज़मून पढ़ंदो हुउसि, जीअं मसलन आपघात सिंध में छो वधी रही आहे, उन ते मां हिकिड़ो मज़मून लिखियो, या मोहन कल्पना जे नावलनि ते मां हिकिड़ो मज़मून लिखियो, या शेख अयाज़ जो हिकिड़ो किताबु आहे कपर थो कुन करे, उन ते मां तनक़ीदी मज़मून लिखियो, या अमर जलील जो नाविल आहे नेठ गूंगे ॻाल्हायो, उन ते मां मज़मून लिखियो। त उहे ॿिया कई मज़मून आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, मसलन आज़ाद नज़्म ते बि मां हिकिड़ो मज़मून लिखियो हो। उहे कई मज़मून आहिनि जेके उन जे दौरान आउं लिखंदो रहंदो हुउसि। त पोइ उन्हनि जो वरी हिकु असां किताबु छपियो होसीं, ॿिए दर्जे जी ज़िंदगी, जंहिंजो असां उनवान ॾिनो हो, छाकाणि मुंहिंजे कालम जो जेको उनवान हो उहो उनवान ई ॿिए दर्जे जो कालम हूंदो हो जॾहिं आउं जागो में लिखंदो हुउसि। त ॿिए दर्जे जो कालम हूंदो हो, इन करे हूंदो हो जो मां सम्झंदो हुउसि त असां पंहिंजे ई मुल्क में ॿिए दर्जे जे शहरीअ जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। त उन करे इन किताब जो नालो बि ॿिए दर्जे जी ज़िंदगी आहे। उहो किताबु 2008 में मूं पाण ई इंडस पब्लिशर्स पारां छपियो हो ऐं उन किताब जी जेको आहे मुहूरत या चइजे त हिकिड़ो वर्कशॉप मरहूम जान ख़ासकेली कराची प्रेस क्लब में जी अदबी कमेटी पारां रखियो हो, जंहिंमें माना जेको आहे सो रऊफ़ निज़ामाणी, आगा सलीम, अतिया दाऊद, चंदर केसवाणी ऐं ज़रार पीरज़ादो ऐं ॿियनि दोस्तनि उन में तक़रीर कई हुई ऐं अल्ताफ़ शेख पिणु बाद में उते शामिलु थियो असां सां गॾु ऐं उन बि उन जे बारे में कुझु ॻाल्हायो हो। त उहो किताबु जेको आहे सो साॻियो वरी उन जो ॿियो छापो हाणे हफ़्ते या 2 जे अंदरि होश भट्टी साहब सफलता पब्लिशर्स जे पारां आणे रहियो आहे ऐं उन में असां वरी अञा वधीक ॿिया 15 मज़मून उन में शामिलु कया आहिनि, जिन में माना मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुंहिंजा लिखियलु मज़मून आहिनि या किताबनि ते तबसरा आहिनि जेके आउं हिते वीलॉग ते बि छॾे चुको आहियां। जीअं मसलन शेक्सपियर जे किताब सीज़र, या शेक्सपियर जो जेको ड्रामो आहे एंथोनी एंड क्लियोपेट्रा उन ते, या चार्ल्स डिकिंस जो नाविल आहे ग्रेट एक्सपेक्टेशंस, उन ते मूं जेको आहे सो रिव्यू लिखियो आहे। ऐं उन खां सवाइ यूसुफ शाहीन जो हींअर ताज़ो किताबु आयो आहे आलमी तारीख़ जे हवाले सां, 2 उन जा जेके पार्ट्स आहिनि उन ते मूं मतिलबु तजियो लिखियो आहे, यानी तबसरो लिखियो आहे, उहो बि उन में शामिलु आहे। उन खां सवाइ ॿिया बि कई मज़मून ऐं शख़्सियतुनि ते माना मज़मून आहिनि, जीअं मसलन मरहूम जान ख़ासकेलीअ ते ऐं वलीराम वल्लभ ते मुंहिंजा उन में मज़मून आहिनि, उहे उन किताब में शामिलु आहिनि। त उहो हींअर उन में 15 ॿिया नवां मज़मून शामिलु करे सफलता पब्लिशर्स पारां उहो किताबु हींअर हफ़्ते 2 जे अंदरि मार्केट में अचण वारो आहे, जंहिंजो ज़ाहिर आहे त उन जो जेको नालो साॻियो ई आहे, ॿिए दर्जे जी ज़िंदगी। ऐं उन ॿिए छापे जे लाइ तनक़ीदी मज़मून लिखियो आहे सिंध जे नामवर ऐं बर्क चई सघिजे थो नाविल निगार मुमताज़ बुखारी, जंहिंजा नाविल मूं पिणु पढ़िया आहिनि, ख़ासि तौर ते जंहिंजो नाविल क्लास 4 जी महबूबा मुंहिंजे माना हींअर पढ़ण जे हेठि आहे, मां अॼुकल्ह उहो पढ़ां पियो ऐं उन ते रिव्यू लिखंदुसि। उनजी महिरबानी आहे, उन ते तबसरो लिखियो आहे। ऐं उन खां सवाइ मां शुक्रगुज़ार आहियां अदी मेहताब राशिदीअ जो, जंहिं पिणु उन ते तबसरो लिखियो आहे, मुहाग लिखियो आहे। उहो किताबु तव्हांजे हथनि में तमामु जल्दी जेको आहे
सो मार्केट में पहुची वेंदो। त अहिड़ी तरह सां आउं शुक्रगुज़ार आहियां सिंधियत बि संगत सांगड़ जी कमेटीअ जो, जंहिंमें उस्ताद निज़ामाणी, अमर लगारी ऐं मीर हसन मरी ऐं ॿिया दोस्त शामिल आहिनि, जिन मुंहिंजे किताब हिकु कायर जो मौत ते हिकु तफ़सीली, यानी ही वारो जेको किताबु आहे जॾहिं छपियो हो, या 2 साल खनि अॻु जी ॻाल्हि आहे, त उन्हनि हिकिड़ो तफ़सीली वर्कशॉप रखियो हो, जंहिंमें सभिनी दोस्तनि हिन में मौजूदु कहाणियुनि ते तमामु तफ़सीली मज़मून लिखिया हुआ। ऐं उहे मज़मून चवणु घुरिजे त उहे मज़मून जेके आहिनि उहे बेसिकली अदबी लिहाज़ खां कहाणी जी जेका टेक्निक आहे या कहाणी जी जेको मवादु आहे या कंटेंट आहे, उन जे हवाले सां जेके समाजी सूरत हाल जेका सिंध में 1999 खां वठी 2022 ताईं तब्दील थी रही आहे या तब्दील न थी आहे, ऐं कहाणी जा जेके किरदार आहिनि उहे उन ज़माने जा ऐं उन्हनि दोस्तनि जे ज़हन में हुआ, जीअं अमर लगारी ऐं उस्ताद निज़ामाणी ऐं ॿियो बि हिकिड़ो दोस्त आहे, उन तमामु तफ़सीली मज़मून लिखियो, मूंखे उनजो नालो विसरी वियो आहे। ऐं उहो 14 पेजिस ते मुश्तमिल उन्हनि जा मज़मून हुआ, जेके मूं ॿुधा ऐं मूंखे लॻो त तनक़ीद जो जेको अमल आहे सो सिंध में तमामु सुठे नमूने सां ऐं सुठे तरीक़े सां थी रहियो आहे। तनक़ीद सां ई अदब जी जेका आहे सा फ़िरोग थींदी आहे। जेकॾहिं नुकाद सुठा हूंदा त जेके तख़लीकार आहिनि, जेके कहाणी या नाविल लिखनि था, उहे बि ओतिरा ई सुठा पैदा थींदा। त उहो हुननि जी वॾी महिरबानी आहे। ऐं उहे जेके मज़मून उन में पढ़िया विया आहिनि, उहे मां गुज़ारिश कई आहे साईं उस्ताद निज़ामाणी खे त हू झूंगार जे तरफ़ खां जेको आहे सो उहे छपे, त जीअं माण्हुनि ताईं पहुचनि उहे तबसरा, मुंहिंजी कहाणियुनि ते लिखियल तबसरा। मां ही सभु शयूं इन जे करे तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां जो जॾहिं खां आउं लिखां थो 1999 खां, त ज़ाहिर 25 साल खनि थी विया आहिनि। त 25 सालनि जे दौरान 2 नौजवान नस्ल असांजे साम्हूं खां गुज़रिया आहिनि। ऐं हींअर जेके नौजवान नस्ल मुख़्तलिफ़ मेलनि में, मुख़्तलिफ़ अदबी महफ़िलुनि में, मुख़्तलिफ़ अदबी मेलनि में, ख़ासि तौर ते जीअं कराची लिटरेचर फेस्टिवल आहे, अयाज़ मेलो आहे ऐं सिंध लिटरेचर फेस्टिवल आहे, उन खां सवाइ कई मेला थियनि था, उन में सिंध जा केतिरा ई किताब विकामजनि था। त उन में उहे किताब जेको आहे सो मां पंहिंजो तारुफ़ इन करे पियो करायां त जेकॾहिं को नौजवान उहे किताब वठी पढ़णु चाहे त जीअं उहे पढ़ी सघे ऐं सफलता पब्लिशर्स वारनि जे स्टॉल तां ई आराम सां मिली सघनि था। त इन सां गॾोगॾु मां छाकाणि जो इंडस मैगज़ीन हिकिड़ी अंग्रेज़ी जी मैगज़ीन कढंदो हुउसि, 3 साल मां कढी हुआ कराचीअ में 1998 खां वठी 2001 ताईं। इन्हनि 3 सालनि जे दौरान जेका मैगज़ीन मूं कढी, उन जे दौरान मूं केतिरनि ई मुख़्तलिफ़ राइटर्स, सोशल वर्कर्स ऐं पॉलिटिशियंस सां इंटरव्यू कया, ऐं जेके तमामु डिघा ऐं गहरा इंटरव्यू हुआ, जिन में हुननि दोस्तनि तमामु घणो सचाईअ सां, गहराईअ सां ॻाल्हायो। पर छाकाणि जो उहे इंटरव्यू असां सिंधीअ में कया हुआसीं, मगर मैगज़ीन छाकाणि जो मुंहिंजी अंग्रेज़ी में निकिरंदी हुई, तंहिं करे उन्हनि खे असां अंग्रेज़ी में ट्रांसलेट करे ऐं उन्हनि में मैगज़ीन में छपियो। पोइ जॾहिं मैगज़ीन ख़तमु थी वई त पोइ मां ॾिठो त हीअ त हिकिड़ो तमामु बहितरीनु मवादु आहे जेको सिंध जे पढ़ंदड़ जे लाइ या सिंध जे नुकाद जे लाइ या सिंध जे लाइब्रेरीज़ लाइ हिकिड़ो माना सुठो हिकिड़ो रेफरेंस थी सघे थो, हिकिड़ो हवालो थी सघे थो। उन जे करे मूं उहो किताबु वरी छपायो। साईं इनाम अब्बासी साहिबु वॾी महिरबानी आहे, उनजी नऊ नियापो जो जेको एडिटर ऐं पब्लिशर आहे, उन उहो किताबु छपियो आहे जेको 2022 में ही किताबु जेको आहे सो माना साम्हूं आयो, जंहिंजी 2022 में पाकिस्तान आर्ट्स काउंसिल कराचीअ में असां महूरत बि कराई हुईसीं। त इन किताब में माना वॾनि लेखकनि जीअं मसलन नूरुल्लाह शाह, इमदाद हुसैनी, अतिया दाऊद, हलीम ब्रोही, अब्दुल कादिर जोणेजो, शशि पली जो ऐं जेको आहे सो फिरदौस हैदर, अहिड़नि माण्हुनि जा उहे एक्सक्लूसिव इंटरव्यू आहिनि जेके 5-5, 6-6 कलाक असां वेही उहे इंटरव्यू कया हुआसीं, जंहिंमें हुननि खुली ॻाल्हायो, जेको जीअं चई सघिजे थो न त हू पंहिंजी ॻाल्हि खोले वेठा। त उहे जेके आहिनि से कलमबंद थी विया आहिनि। हाणे हिन जो उर्दूअ में तर्जुमो सूह अबड़ो कयो आहे। सूह अबड़ो जी वॾी महिरबानी जो हुन उर्दू में मूंखे तर्जुमो करे ॾिनो आहे, ऐं उहो उर्दूअ में बि उहो तर्जुमो छपजंदो, ऐं सिंधीअ में बि मां ॾिसां पियो, ॻोल्हियां पियो को अहिड़ो को माण्हू जेको सिंधीअ में हिन जो तर्जुमो मूंखे करे ॾिए।
ऐं उहो बि आउं छपींदुसि। छो जो आउं सम्झां थो त सिंधी पढ़ंदड़नि लाइ हिन में जेको मवादु आहे सो घणो वधीक बहितरु आहे त उहो सिंधी पढ़ंदड़नि ताईं पहुचे। अंग्रेज़ी ऐं उर्दूअ जे पढ़ंदड़नि जे लाइ बि बेशक थी सघे थो, मगर घणी मेजॉरिटी सिंधीअ जे राइटर्स जी आहे या सोशल वर्कर्स जी आहे या पॉलिटिशियन्स जी आहे जिन जा मूं हिन में इंटरव्यूज़ कया आहिनि, त उन्हनि ताईं इहो किताबु पहुचे। सो इहे जेके आहिनि मुंहिंजा माना छपियल किताब आहिनि जेके मार्केट में अवेलेबल आहिनि। ऐं हिन वक़्तु मुंहिंजो पब्लिशर साईं होश मोहम्मद भट्टी साहिबु आहे, उन जी वॾी महिरबानी आहे जंहिं हिकु कायर जो मौत, औरत बिना सियारो ॿई किताब छपे छॾिया आहिनि ऐं ॿिए दर्जे जी ज़िंदगी पिणु छपे छॾियो आहे जेको हफ़्ते ॿिनि जे अंदरि मार्केट में अची वेंदो। ऐं साईं जी इहा बि वॾी महिरबानी आहे त हू किताब मुंहिंजा जेके मार्केट में विकामजनि था उन्हनि जो जेको मुंहिंजो हुन सां उजूरो तय थियो आहे उहो बि हू मूंखे ॾींदो आहे। तंहिंजे करे इहा ॻाल्हि सिंध जे माना लेखकनि जे लाइ आउं इहो ॿुधाइणु चाहियां थो लेखकनि खे त होश भट्टी जेको आहे सो हिकिड़ो ईमानदार पब्लिशर आहे। उहो जेका बि कमिटमेंट कंदो आहे उहा हू पूरी कंदो आहे। ऐं मूंखे काफ़ी सालनि खां इहो ज़हन में आहे त मूंखे इहा ख़बर पवे त किताबु जेको आहे मार्केट मां केरु वठी पढ़े थो। ॾिसो, लेखक किताबु छपाइनि था, हू किताबु तुहिफ़े में पंहिंजे दोस्तनि खे ऐं वॾनि वॾनि लेखकनि खे या पंहिंजनि दानिश्वरनि खे या सियासतदाननि खे ॾियनि था, साईं हीउ ॾिसो मां हीउ किताबु लिखियो आहे तव्हांजे लाइ। सुठी ॻाल्हि आहे, भले उहो मतिलबु ॾिजे थो, पर आउं सम्झां थो त जिन खे बि किताबु तुहिफ़े में ॾिजे थो उन्हनि मां 80% माण्हू उहो किताबु पढ़ंदा कोन्हनि। सो इन जे करे कुझु सालनि खां मूं किताबु सवाइ चंद दोस्तनि जे ॿिए कंहिंखे तुहिफ़े में ॾियणु छॾे ॾिनो आहे। ऐं मूं इहो इन जे करे मार्केट ते छॾे ॾिनो आहे त मार्केट में जॾहिं मुंहिंजो इहो मां सम्झां थो, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जेकॾहिं को माण्हू मार्केट में वञी स्टॉल ते, मसलन अयाज़ मेले में स्टॉल लॻा पिया आहिनि, हर हिकु पब्लिशर जे स्टॉल ते, मसलन सफलता पब्लिशर्स जे स्टॉल ते 1000 खां वधीक किताब रखिया आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। कहाणियूं आहिनि, नाविल आहिनि, सफ़रनामा आहिनि, तारीख़ आहे, फ़लसफ़ो आहे, उन्हनि ते किताब रखिया आहिनि। ऐं उन्हनि मां कोई माण्हू, उते जेके माण्हू वञनि था, कोई तपेदार आहे, कोई उस्ताद आहे, कोई सहाफ़ी आहे, कोई वकील आहे, कोई डॉक्टर आहे ऐं कोई आर्किटेक्ट आहे, कोई ॿाहिरां माण्हू आयल आहिनि। जीअं असां जहिड़ा माण्हू हितां खां वञनि था त बि मां हुतां किताब ख़रीद कंदो आहियां, त असां जहिड़ा ॿिया दोस्त जेके अमेरिका या यूरोप मां या मिडल ईस्ट मां सिंध वञनि था ऐं किताब ख़रीद कनि था, त आउं चाहींदो त जेकॾहिं उहो किताबनि जो स्टॉल, उन स्टॉल ते जेकॾहिं कोई माण्हू 1000 किताब ॾिसी उन्हनि मां 5 किताब ख़रीद करे थो ऐं जेकॾहिं उन्हनि 5 किताबनि मां हिकिड़ो किताबु मुंहिंजो हू जेकॾहिं ख़रीद करे थो त मां सम्झां थो त मुंहिंजो लिखणु साबिया पियो। छो जो इहो ई जेको आहे लेखक जो बेसिकली पढ़ंदड़ इहो ई आहे जेको मार्केट मां 500 रुपया ॾेई किताब ख़रीद करे पढ़े थो, इहो ई हुनजो पढ़ंदड़ आहे। त मूंखे होश भट्टी साहिबु ताज़ो ॿुधायो आहे त मुंहिंजा साल में 150 खनि किताब विकिरो थियनि था। सो मूंखे उन में को हर्ज न आहे। मां सम्झां थो मां को एॾो मक़बूल लेखक न आहियां ऐं न ई मूंखे को एतिरा माण्हू मूंखे पढ़नि था या मुंहिंजा यूट्यूब ते वीलॉग्स खे मुंहिंजा एतिरा माण्हू को ॾिसनि था, मां नथो सम्झां। न ई मूं को एॾो वॾो कंट्रीब्यूशन कयो आहे, पर 150 मुंहिंजे लाइ माना मूंखे आथत थिए थी त 150 माण्हू ख़रीद करे मुंहिंजो किताबु पढ़नि था। सो उन जे करे वॾी महिरबानी उन्हनि माण्हुनि जी। जेकॾहिं कोई बि अहिड़ो माण्हू ही वीलॉग ॾिसी रहियो आहे जेको मुंहिंजो किताबु ख़रीद करे थो या ख़रीद करणु चाहे थो, त उन जे लाइ इहा वॾी महिरबानी थींदी की उहो माना उनजी महिरबानी आहे मूं ते जो हुन उहो किताबु ख़रीद कयो आहे। त मुंहिंजा हाणे ईंदड़ किताब जेके आहिनि उहे बि मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। मूं पंहिंजी आत्मकथा लिखी आहे 2020 खां वठी 2024 ताईं। मां पंहिंजी आत्मकथा जूं 50 खनि किस्तूं लिखी चुको आहियां ऐं कुझु वीलॉग्स में 13 किस्तूं आऊं पढ़ी चुको आहियां। जेको बि हिन चैनल ते जेकॾहिं खोलणु चाहे त खोले सघे थो, पर उहो किताब बि मुंहिंजो हाणे छपजंदो ऐं उन जूं किस्तूं हाणे हमसरी मैगज़ीन में हलंदियूं जंहिंजी एडिटर ज़ाहिदा बुड़ो आहे। ऐं उहा मूं आत्मकथा खुले दिलि सां बिल्कुलु जीअं आहे, जहिड़ा नाला आहिनि ऐं जहिड़ा किरदार आहिनि ऐं जहिड़ा पस मंज़र आहिनि ऐं जेके मुकालमा मुंहिंजी ज़िंदगी में थिया आहिनि
उन्हनि में का बि फैंटेसी विझण खां सवाइ मूं उहा आत्मकथा लिखी आहे ऐं उहा ईअं जो ईअं उहा छपजंदी। पोइ छाकाणि जो मां नथो चाहियां त आत्मकथा खे नॉविल कजे या हुनखे अफ़सानो कजे, छो जो आत्मकथा जो मक़सदु आहे पंहिंजी ज़िंदगीअ जो हाल अहिवाल। जेकॾहिं उन में चाशनी विझिजे त पोइ हू नॉविल थी वञे थो। उन में चाशनी का बि मूं शामिलु न कई आहे ऐं उहो तव्हांजे हथनि में ईंदो, थी सघे थो ॿिए साल उहो किताबु तव्हां पढ़ी सघो। ऐं ॿियो हिकु किताबु जेको आउं हिकु लिखी रहियो आहियां उहो आहे तारीख़ ऐं तहक़ीक़ ते। मां छाकाणि जो कई मुल्कनि में घुमणु वेंदो रहंदो आहियां ऐं मां रोमन एम्पायर खां वठी या उन खां बि कुझु वक़्तु अॻु में सिकंदर आज़म जे खां वठी तारीख़ खे पढ़णु शुरू कयो आहे ऐं उन पढ़ण जे दौरान उन्हनि जॻहियुनि ते जिते उहे तारीख़ी वाक़िया थिया आहिनि उन्हनि जॻहियुनि में बि मां बि कुझु जॻहियूं घुमण लाइ वेंदो आहियां ऐं घुमी आयो आहियां। त उहो किताबु जेको आहे उनखे चई सघिजे थो उहो तारीख़ ऐं तहक़ीक़ जो किताबु आहे ऐं उनजो उनवान मूं रखियो आहे रोम तुंहिंजा रूप हज़ार। त उहो बि किताबु लिखण जे प्रोसेस में आहे। मूं 20-22 खनि क़िस्तूं उन जूं लिखियूं आहिनि ऐं जॾहिं जॾहिं मौक़ो मिलंदो आहे त लिखंदो आहियां। त उहो बि 1-2 सालनि जे अंदरि तव्हांजे हथनि में ईंदो। त इहो थोरो मुख़्तसिर तारीफ़ मूं पंहिंजे किताबनि जो तव्हांखे ॿुधाइणु चाहियो थी। वॾी महिरबानी।